ख़बर शामिल कंदासीं शाहपुर जहानिया खां, जिथे 6 वरियनि जी निकिरी बिस्मिल्ला सोलंकी गेस्ट्रो विखे फोत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शाहपुर जहानिया खां। अवांखे ॿुधाईंदासीं त 6 वरियनि जी निकिरी बिस्मिल्ला सोलंकी गेस्ट्रो विखे फोत थी वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया शाहपुर जहानिया खां इहा ख़बर। 6 वरियनि जी निकिरी बिस्मिल्ला सोलंकी गेस्ट्रो विखे फोत थी वई आहे। शाहपुर जहानिया खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। 6 वरियनि जी निकिरी बिस्मिल्ला सोलंकी गेस्ट्रो विखे फोत थी वई आहे। शाहपुर जहानिया खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। 6 वरियनि जी निकिरी बिस्मिल्ला सोलंकी गेस्ट्रो विखे फोत थी वई आहे।